सिंध हुकूमत तरफ़ां 1 मार्च खां कराची जे वधीक ॿिन रूट्स ते पीपल्स पिंक बस हलाइण जो ऐलान कयो वियो आहे। सुसमा ऐं ट्रांसपोर्ट जी सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त कराची में पीपल्स बस सर्विस जी वधीक 9 रूटन्स ते सर्वे मुकमल कई वेंदी। शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त हॉक्सबे रोड ताईं बि पीपल्स बस सर्विस हलाइण जो जाइज़ो वरितो वेंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त हू चाहे थो त पीपल्स इलेक्ट्रिक बस सर्विस जा वधीक नवां रूट्स भी जल्द शुरू कया वञनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत तरफ़ां 1 मार्च खां कराची जे वधीक ॿिन रूट्स ते पीपल्स पिंक बस हलाइण जो ऐलान कयो वियो आहे। सुसमा ऐं ट्रांसपोर्ट जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त कराची में पीपल्स बस सर्विस जे वधीक ॿिन रूट्स ते सर्वे मुकमल कई वई आहे। शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त हॉक्सबे रोड ताईं बि पीपल्स बस सर्विस हलाइण जो जाइज़ो वरितो वेंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त हू चाहे थो त पीपल्स इलेक्ट्रिक बस सर्विस जा वधीक नवां रूट्स भी जल्द शुरू कया वञनि।